नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ खाणी राजड़ में सिंध जे सूफ़ी शाइर ऐं काफ़ी जे बादशाह हज़रत मंठार राजड़ जो 85 उर्स जे मौक़े ते हर साल लॻंदड़ मेलो राति खां शुरू थी वियो आहे। हज़रत मंठार फ़कीर जे मेले जो इफ़्तिताह दरगाह हज़रत मंठार फ़कीर राजड़ जे गादी नशीन भलोड़ शाइर फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन राजड़ हज़रत मंठार फ़कीर राजड़ जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कयो। इन मौक़े ते सूफ़ी फनकारनि पुराणी रवायत बरक़रार रखंदे सूफ़ी कलाम सुंग जे अंदाज़ मां ॻाए गादी नशीन खे दरगाह अंदर वठी विया। बाद में 50 फुट खां वॾो मच ॿारियो वियो ऐं मच ॿारण दौरान महफ़िल समा पिण थी गुज़री, जंहिंमें आयल सभई अक़ीदतमंदनि सुर ॾहर ॻायो ऐं मुल्क जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं पिण घुरियूं वयूं। पाण फ़कीर मंठार साईं अले रहमत जन जो 85 सालाना उर्स शरीफ़ जेको संदन मेलो मल्हाइण जे लाइ हिते अची गॾु थिया आहियूं। काफ़ी सिंध खां ॿाहिरि जे इलाइक़नि मां पांधेड़ा जेके सिक में मोहब्बत में अक़ीदत में कई हिते गॾु थिया आहिनि सभु फ़कीर साईं जो पैगाम ॿुधण लाइ। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे, असांजो कमु आहे त उन्हनि जी ख़िदमत कयूं ऐं कोशिशि कजे थी त उन्हनि जी ख़िदमत में का कमी कोताही न रहे। हीउ संदन सालानो मेलो मल्हाइजे पियो जेको संदन विसाल जी तारीख़ आहे 10 शवाल, पर मेलो मौसम जे हिसाब सां मटिबो रहंदो आहे त उन जे करे मेलो सियारे में कोशिशि कबी आहे सियारे में हुजे त उन जे लाइ हींअर जेको 10 रबीउल सानी 11 12 रबीउल सानी ते मल्हाइजे पियो मेलो। वरी रबीउल सानी जॾहिं गर्मियुनि ॾे ईंदो त पोइ वरी मटिजी वेंदो, अॻिते वरी ॿिए महीने में थींदो। फ़कीर साईं जो पैगाम आहे अमुन जो, मोहब्बत जो, भाईचारे जो, उन में दर्स आहे। माण्हू इनशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त माण्हू हीअ अव्हांजे चैनल जे थ्रू ऐं हिते रूबरू बि माण्हू जेको फ़कीर साईं जो पैगाम ॿुधी उन मां पिराईंदा लाभ ऐं जेके पाण में कुदूरतूं नफ़रतूं जेके कीना हूंदा उहे ख़तमु कंदा ऐं पाण में मोहबतूं ॾींदा। पंहिंजो ॿिनि रातिनि जी महफ़िल हूंदी आहे मेले जी, पर पंहिंजे हिकिड़ो इहो बि रवायत आहे त इन में इनफ़रादी दावत कोन ॾिबी कंहिं रागी खे या कंहिं ॿुधंदड़ खे, कंहिंखे बि इनफ़रादी दावत ॾेई कोन घुराइबो आहे। इज्तिमाही इतला हूंदो आहे, इज्तिमाही ख़बर हूंदी आहे जेका मीडिया जे थ्रू, मिसाल हीअ अॼुकल्ह सोशल मीडिया जे थ्रू पंहिंजो टीवियूं अख़बारूं रेडिया वग़ैरह सॼो उन्हनि जे थ्रू इतला हूंदो आहे, बाक़ी इनफ़रादी दावत कोन हूंदी आहे। उन हूंदे बि तक़रीबन सिंध जा जेके सुठा फ़नकार सूफ़ी फ़नकार थिया आहिनि त उहे हिते ज़रूरु हाज़िरी ॾेई विया आहिनि, ड्यूटी ॾेई विया आहिनि। ऐं उन में काफ़ी नालेवारा अहिड़ा फ़नकार आहिनि जिन सॼी उमिरि हिकिड़ो साल मेलो घुसायो न, जेको उन्हनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं आयूं त पोइ बि उन मेले जी ड्यूटी न छॾी, जिन में हिकिड़ो तमामु नुमाया नालो उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे। त उस्ताद मंज़ूर अली ख़ान चवनि था लॻभॻि 40 मेला कया त उन में को बि मेलो घुसाई कोन विच में। त ईअं मिस्री फ़कीर एॾो मशहूरु फ़नकार हो, उन कॾहिं मेलो घुसायो न, अहिड़ा ॿिया खोड़ फ़नकार। किसान जी शाइरी जेका 3 ॿोलियुनि ते आहे, उर्दू, सिंधी ऐं सराइकी ॿोलियुनि ते मुश्तमिल आहे। त फ़कीर साईं जा 3 रिसाला छपंदा आया आहिनि, जेको 4 दफ़ा तक़रीबन छपिया आहिनि। ऐं उन में संदन उर्दू ऐं सराइकी कलाम गॾु हूंदो, जेतिरा दफ़ा 2-3 दफ़ा छपिया त उहो सिंधी लिखत में उर्दू ऐं सराइकी कलाम हूंदो, जंहिंखे असां अलॻि करे वरी उर्दू राइटिंग में उर्दू किताब करे अलॻि कयो आहे। त हाणे फ़कीर साईं जा 4 रिसाला आहिनि। मुंहिंजी शाइरी जो तलक़ आहे जेतिरे क़दुरु त मूं बि 3 ॿोलियुनि में तबा आज़माई कई आहे। सराइकी में बि मुंहिंजो कलाम आहे, उर्दू में बि आहे, सिंधी में बि आहे, पर मुंहिंजे कलाम में छपजण जो मौक़ो कोन मिलियो आहे। इनशाअल्लाह छपो। अॼु रज़ाक साहब तव्हां हिते फ़कीर साईं जे मेले ते आया आहियो। तव्हां अॼु ॾिठो त हीअ काफ़ी जे शहनशाह, काफ़ी जे वॾे शाइर हज़रत मंठार फ़कीर जो मेलो आहे ऐं हिन मौक़े ते सिंध जा जेके सूफ़ी रागी आहिनि उहे अची हिते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि, पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। ऐं अॼु तव्हां ॾिठो त जेके सूफ़ी रागी हुआ उन्हनि में अॼु माझी फ़कीर बि आयो ऐं उन बि माण्हुनि जूं दिलियूं अॼु खटे वरितियूं। हज़रत मंठार फ़कीर रहमतुल्लाह अलैह हिते सूफ़ी बुज़ुर्ग बि हुआ
सिंध जा तमामु वॾा सूफ़ी शाइर बि हुआ। संदुनि शाइरी में मोहबत जो पैगाम हो, संदुनि शाइरी में अमुन ऐं आशिकी जो पैगाम हो। ऐं उहो छाकाणि त पाण जीअं त काफ़ीअ जा वॾा शाइर हुआ त खेनि काफ़ीअ ते त उबूर हासिलु हो, पर रागदारीअ ते बि तमामु वॾो उबूर हासिलु हो। ऐं संदुनि हर कलाम में उनजो सुर, तार ऐं राग जो ऐं ॻाईंदड़ खे का बि तकलीफ़ कान थी थिए। इहो तमामु घटि असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि जे कलामनि में आहे, उन्हनि जे शाइरीअ में आहे। त फ़क़ीर साईं हिन असांजे ख़ासि तौर ते नारेपट जे इलाइक़े में संदुनि तमामु घणा अक़ीदतमंद आहिनि ऐं तमामु घणा जेके माण्हू जेके रागदारी सां शौक़ु ऐं इश्क़ रखनि था उहे हिन दरगाह ते हाज़ुरी भरींदा आहिनि ऐं हर तरह सां उहे फ़क़ीर साईं जे अची संदुनि आस्थाने ते हाज़ुरी ॾींदा आहिनि। ऐं दिलि मां जेके बि साल जूं हूंदियूं आहिनि न, जेके बि उहे हिते मोहबत जा मेला मची वेंदा आहिनि ऐं दिलियूं जेके आहिनि से मोल दिलियूं बि जीअरियूं थी पवंदियूं आहिनि ऐं माण्हू हिते जेके बि कजनि था त हिकिड़े अदब अख़लाक हिकिड़े तौर तरीक़े सां हिते रागदारी जो सिलसिलो हले थो, जेको आउं सम्झां थो त कंहिं बि दरगाह ते घटि हूंदो। हिते तव्हां ॾिठो हूंदो त हिते जो राग ॿुधणु ऐं राग वेही ॿुधण जो ऐं रागीअ जो पंहिंजो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं उहो शानदार हिकिड़े पंहिंजे तौर तरीक़े सां उहो प्रोग्राम ही मेले जो थिए थो। 2 रातियुनि जो प्रोग्राम आहे ऐं आऊं इंतिहाई अवांजो मशहूरु आहियां। तव्हां हमेशह तव्हांजे हिन चैनल तां तव्हां मक़ामी मसइलनि खे बि खयो आहे, उजागर कयो आहे, कम खे अॻिते हलायो आहे। त रज़ाक साहिबु तव्हां ऐं तव्हांजी टीम तमामु बहितर अंदाज़ सां कमु करे पई। ॾाढो मज़ो आयो। साईं मंठार फ़क़ीर मां बि ज़िले सांगड़ जो आहियां। साईं मंठार साईं जी जेका दरगाह आहे उहा बि ज़िले सांगड़ में आहे, पर इतफ़ाक़न मुंहिंजो जहिड़ो पहिरियों चकर दरगाह ते अचणु थियो आहे। पर उन माहौल खे ॾिसी ऐं उन जेको सूफ़ियानो रंग उनखे ॾिसी ॾाढो सुकून मिलियो। साईं सां मुंहिंजी मुलाक़ात थी, साईं मोहम्मद बख़्श ज़ामिन सां, तमामु प्यार वारी ऐं महबूब सूरत आहिनि। सबब इहे आहिनि त माण्हू जेका ॿी जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे या जेके ॿियो वल्गर शाइरी आहे या ॿिया अहिड़ा आम फ़नकार उन्हनि खां ॿुधी ॿुधी थकिजी पिया आहिनि। असुल असांजे सिंध धरती जो रूह ई सूफ़ी आहे। त हाणे उन्हनि जी जेका मिटी ॻोयल आहे उहा बि सिंध मिटी मंझि ई ॻोयल आहे। त सिंध आहे सूफ़ियुनि जी धरती ऐं माण्हुनि इन तसौफ़ ॾे लाड़ो कया, इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। दिलि आज़ारी नथी थिए, तनक़ीद करणु उन्हनि जो हक़ आहे न, उहे कनि था, तनक़ीद कनि था ऐं तनक़ीद ई इंसान जी इस्लाह हूंदी आहे। तनक़ीद त सुठी ॻाल्हि आहे, भले केरु करे थो। सूफ़ियुनि जो इंसानियत जो मैसेज मिले थो, जेको मतभेद दीन धर्म खां मथां उथी करे जेको इंसानियत जो दर्स आहे। अॼु बि सूफ़ियुनि जी दरगाह ते तव्हां हींअर बि ॾिसंदो त हिंदू मुस्लमान हर फ़िक़्ह जा माण्हू गॾिजी ऐं हिकिड़ो प्यार ऐं मोहबत वंडीनि पिया। इहो तमामु बहितर मैसेज आहे। सरकार त काफ़ी टाइम अॻु में फ़क़ीर साईं जॾहिं ॻाईंदा हुआ शुरू में, तॾहिं सूफ़ी प्रोग्राम करे ॿुधंदो कोन, सिर्फ़ु दरगाहनि ते महदूदु हूंदा हुआ। पोइ बि दरगाहनि ते बि कोन ॿुधंदा हुआ, पर फ़क़ीर साईं जी बि महिनत ऐं उनखां पोइ दरगाहनि जो जेको सिलसिलो हलंदो रहियो ऐं राग जे ज़रिए हींअर हर दरगाह ते सूफ़ी प्रोग्राम, सूफ़ी राग ऐं बल्कि शादियुनि प्रोग्रामनि में बि इहो सूफ़ी राग हले थो। दरवेशनि जो मैसेज ऐं यकतारनि जे तंदनि सां हले थो। सरकार तनक़ीदूं उन्हनि ते थींदियूं आहिनि जिन में कुझु न कुझु हूंदो आहे, बग़ैर कुझु हुजण जे कंहिं ते तनक़ीद कोन थींदी आहे। ऐं तनक़ीद इस्लाह बि हूंदी आहे, हिकिड़ी मालूमात बि हूंदी आहे, किथे त किथे तनक़ीदूं इस्लाह थी वेंदियूं आहिनि। न दिलि आज़ारी फ़क़ीर जी न थींदी आहे। मैसेज असां नौजवान जनरेशन सभिनी खे आहे त हक़ सच जो जेको सूफ़ी जो पैगाम आहे उहो ॿुधनि ऐं उन्हनि ते अमल कनि। साईं जेको इहो मेलो आहे ऐं फ़क़ीर साईं जी जेका विसाल जी तारीख़ मल्हाइजे थी उनखे उर्स मुबारक चइबो आहे। ऐं मेलो असांखे तक़रीबन 30 खां 35 साल मेले ते अचण खां थिया आहिनि। बाबा साईं दरगाह जा ख़ासि तालिब हुआ ऐं दरवेशनि जो मेड़ाको जेका ॿोली फ़क़ीर साईं जी हले थी उनमें रूह ऐं हक़ीक़त जो मैसेज आहे, माण्हू खे रूहानी सुकून मिले थो। तमामु जेके हर जॻह ते माण्हू वधीक सिंधी मौसीक़ी ऐं सूफ़ियानो रंग ॿुधंदा, इन करे माण्हू हू राग ॿुधी ॿुधी बाज़ार थिया आहिनि। हिन में रूह खे सुकून मिले थो।
ॿियनि ते फ़र्क़ु आहे, अॻे कोन ॿुधंदा ऐं उन जे बावजूदि बाबा साईं जॾहिं बि ॻाईंदा भले न ॿुधंदा माण्हू, पर पोइ पंहिंजी जॻह ते हू क़ाइमु ऐं दाइमु रहिया। इनशाला हींअर त हर जॻह ते वॾे शौक़ सां माण्हू ॿुधनि था। हिते अचण खां असांखे तमामु घणो सुकून मिलियो थो ऐं इहो सूफ़ियनि जी सरज़मीन आहे सिंध धरती, ऐं तमामु सुकून मिले थो हिते अचण खां, हिते ॻाइण खां, हिते जेके कुझु ॾिसूं था ॿुधूं था। इहो असांजे लाइ हिकिड़ो सिखण जो मौक़ो मिलियो थो, अॻिते वधण जो मौक़ो मिलियो थो। इहे ई दर्सगाहूं आहिनि जितां बाबा वारा इहे सभिनि उन्हनि पंहिंजो हिकिड़ो वॾो टाइम ॾिनो हिते, ऐं इन खां इन्हनि बाबा वारनि शुरूआति कई पंहिंजी। ऐं असांजो बि उहा हिकिड़ो साॻी रस्तो आहे ऐं वॾनि जो चवण बि आहे त हितां खां घणो कुझु तव्हांखे मिलंदो। ऐं इनशाला कोशिशि आहे त हर साल हिते पंहिंजी ड्यूटी हिकिड़ी हूंदी आहे ऐं हर साल कोशिशि कंदा आहियूं त केतिरो बि मसरूफ़ियात हुजनि पर हिते टाइम कढी अचूं था, ऐं इनशाला ईंदा रहंदासीं। ऐं इन में असांखे हर लिहाज़ खां माना सम्झो त असांखे फ़ाइदो आहे, ज़ाहिरी तौर बि बातिनी तौर बि, ऐं इहा हिकिड़ो अमन जो पैगाम ॾियनि था। हज़रत मंठार फ़क़ीर जी दरगाह ते जेको हीउ मेलो हर साल लॻे थो, सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सूफ़ियुनि जो जेको पैगाम आहे उहो अमन, प्यार, मोहबत, भाईचारे जो पैगाम आहे। हिते तव्हां ईंदो त तव्हांखे हिते मोहबत मिलंदी, प्यार मिलंदो, भाईचारो मिलंदो, ऐं जेका इंतिहा पसंदी आहे उनखे हिते रद्द कयो वञे थो। इंतिहा पसंदी खे हिते बाक़ाइदगीअ सां कटियो वञे थो, ऐं इंतिहा पसंदी ख़िलाफ़ु अहिड़ियुनि दरगाहनि ते थींदड़ ही महफ़िलूं, ही दरगाहूं जेके उन्हनि जे जेको बिल्कुलु मनफ़ी असरु छॾीनि। ऐं इन्हनि दरगाहनि ते जेके माण्हू अचनि था उहे मोहबत ऐं प्यार ऐं अमन जे ख़ातिर अचनि था, उनखे उहो जाइ हिते मिले थी। सूफ़ी अज़म जो पैगाम हिते मिले थो ऐं प्यार ऐं मोहबत जो पैगाम मिले थो। साईं बिल्कुलु कंहिं दरवेश जो ॿोल आहे त सूफ़ियुनि साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तव्हां पोइ थी वियो जीरे पसण पिरी सां। त हीअ हिकु सिंध पंहिंजे सूफ़ियुनि जी आहे। ऐं ॾाढो असांखे साईं मंठार फ़क़ीर जे मेले ते अचण सां, मुंहिंजो साईं फस्ट टाइम अचणु आहे हिन मेले ते, ॾाढो मज़ो आयो। ऐं असांजे हिते जेके बि सूफ़ी रंग जे हिसाब सां जेके बि ॻाइण वॼाइण वारा बि सभु नाले वारा उस्ताद बि मौजूदु आहिनि, ऐं ॾाढो असांखे प्रेम, ॾाढो प्यार, ॾाढो मज़ो आहे असांखे। आख़िर में सूफ़ी शाइर हज़रत मंठार फ़क़ीर राजड़ जे सालियाने मेले में सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर, सिकंदर फ़क़ीर, बरकत फ़क़ीर समेत ॿियनि रागिन सूफ़ियाणा कलाम पेश करे वेठलनि ते वज तारी करे छॾी आहे। खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।